सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुख सिंधी दोस्तनि भाउरनि भेनरुनि सां मुख़ातिबु आहियां। मुंहिंजे तरफ़ां अवां सभिनी खे सलाम। अॼु पाण सिंध जे तारीख़ जे सिलसिले में कल्होड़ा बिरादरी ते ॻाल्हाईंदासीं, जिन बाबति मुख़्तलिफ़ राया या मफ़रूज़ा मौजूदु आहिनि। हुननि बाबति कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त हू अरब जा अब्बासी ख़ानदान मां आहिनि, जॾहिं त तारीख़ जा सबूत जेके तारीख़ जा सबूत आहिनि उहे खेनि धरती धणी साबित करण लाइ मौजूदु आहिनि। मूंखां हिन वीलाग्स जे सिलसिले में जॾहिं बिरादरियुनि ऐं ज़ातियुनि ते मूं ॻाल्हाइणु शुरू कयो त वरी पुछियो वियो त कल्होड़ा केरु आहे। सिंध ते मुग़लनि जे कब्ज़े जे ख़ात्मे खां पोइ ॾेही कबीले कल्होड़नि जी हुकूमत जो बुनियादु पियो। माना कल्होड़ा सिंध जा हाकुम बिरादरी या ज़ात हुई। संदन हुकूमत 1701 ईस्वीअ खां 1783 ताईं ईस्वीअ ताईं क़ाइमु रही। कल्होड़ा सिंध जा मक़ामी हुक्मरान हुया, जिन सिंध ते 82 साल तमामु वॾो अरसो आहे हुक्मरानी कई। कल्होड़ा दौर जो पहिरियों जेको बादशाह हुयो मियां यार मोहम्मद कल्होड़ो हुयो, जंहिं दादू ज़िले में खुदाबाद शहर खे पंहिंजे गादीअ जो हंधु बणायो। जॾहिं त 1768 ईस्वीअ में कल्होड़नि पंहिंजे गादीअ जो शहर हैदराबाद खे बनायो, माना खुदाबाद मां मुंतक़िल थी हैदराबाद में गादीअ जो शहर रखियो। कल्होड़नि जे दौर में सिंध जूं सरहदूं गुजरात जे कच्छ वारे इलाइक़े ताईं वसी हुयूं। ॿिए तरफ़ मौजूदा बलोचिस्तान जा काफ़ी जेके इलाइक़ा जंहिंमें सिबिया कच्छी वारा इलाइक़ा सिंध में शामिल हुया। कल्होड़ा केरु आहिनि, इन बाबति मुतज़ाद राया मौजूदु आहिनि। कुझु तारीख़दाननि जी राय आहे त कल्होड़ा सिंध जी मक़ामी बिरादरी आहे, जॾहिं त मज़हब जे असर हेठि कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त हू गैर मक़ामी यानी अरब आहिनि ऐं संदन वास्तो अरबनि जे अब्बासी ख़ानदान सां आहे। इन ते बहस करण खां अॻु त कल्होड़ा अरब आहिनि या मक़ामी देश धणी आहिनि, पहिरियां अव्हां खे आगाह कंदो हलिजे त सिंध समेत दुनिया में मफ़तूह क़ौमुनि तरफ़ां पंहिंजे असुल नसुल खे फ़ातिह क़ौमुनि सां जोड़ण जो रुझान इंतिहाई पुराणो आहे। इहो सिर्फ़ु हिते न आहे पर हर मुल्क में आहे, हर खिते में आहे। वेझी माज़ीअ में जॾहिं बरसगीर ते अंग्रेज़नि जे कब्ज़े वारे दौर में कब्ज़े हेठि आयल खिते जो हर माण्हू पाण खे अंग्रेज़ जे वेझो ॾिसण या ॿाहिरियनि हमले आवरनि सां पंहिंजो हसब नसब मिलाइण जी कोशिश कंदो हो। ख़ासि करे मथियों तबिक़ो हिंदू ब्राह्मण, मुसलमान जागीरदार ऐं क़बाइली सरदार अंग्रेज़नि खां रियायतूं हासिल करण ऐं संदन ख़ुशनुदी हासिल करण लाइ संदन हर ॻाल्हि कौल ऐं फ़ैल ते अमल करण पंहिंजे ईमान जो हिसो सम्झंदा हुआ। इहा ग़ुलामाना ज़हनियत फ़क़ति अंग्रेज़नि जे कब्ज़े वारे दौर में पैदा न थी हुई, पर उन खां अॻु बि जॾहिं अरबन सिंध ते हमिलो कयो त हितां जे मक़बूज़ा माण्हुनि, कब्ज़े हेठि आयल माण्हुनि ऐं ख़ासि करे मथे तबिक़े रियायतूं हासिल करण ऐं इक़्तिदार जी उछलियल हॾी हासिल करण लाइ पाण खे अरबन जे ताबेदार क़रार ॾियण लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा हुरबा इस्तेमालु करणु शुरू कया। मथे तबिक़े जा ख़ानदान राति पेट में पंहिंजो हसब नसब अरबन सां मिलाइण लाइ पंहिंजी असलूकी सुञाणप ख़तमु करे पाण खे सैयद कुरैशी दाऊद पोटरा अब्बासी सॾाइण लॻा। इन करे कल्होड़नि खे बि अरब अब्बासी क़रार ॾियण पोयां इहो अंसर मौजूदु हुयो। इहो हिकिड़ो माण्हुनि जो जेको ख़्यालु हुयो मौजूदु हुयो। हाणे कल्होड़ा केरु हुया, इन बाबति तारीख़ में मुतज़ाद राया मिलनि था। हिकु राय मूजिबि हू अब्बासी आहे। इंसाइक्लोपीडिया इरानिका कल्होड़नि खे वरी कुर्द क़बीलो ॼाणायल आहे, जेकी पर्शियन कुर्दिस्तान जे ॾाखिणी हिसे में रहंदा। ऐं वरी ॿी राय आहे त हू कुर्द न पर अरब अब्बासी आहिनि। तोहफ़तुल किराम जे लेखक मीर अली शेर कानेह
पंहिंजी किताब में लिखियो आहे त कल्होड़ा असल में अब्बासी आहे, यानी पैगम्बर अलैहिस्सलाम जे चाचे हज़रत अब्बास रज़ा सां संदन नस्बी सिलसिलो मिले थो। जॾहिं त टी राय आहे जेका मशहूरु लेखक अंग्रेज़ लेखक ब्रिटन जी आहे। हू चवे थो त हीउ ख़ानदान असल में सिंध जे चना क़बीले सां वास्तो रखे थो। मीर अली शेर हिन ख़ानदान जी हुकूमत जो बयानु कंदे अब्बासी कल्होड़ा ख़ानदान जे हुकूमत जो बयानु उनवान रखियो आहे। हू लिखे थो त हिन घराणे जो हिकु वॾो मियां ओढाणी नाले केच मकरान में पीरे तरीक़त हुयो। हाणे हिते ॾिसो त जेको आहे न मीर अली शेर कान्हे थो आहे, उहो ओढाणी थो चवे। ओढाणी अरबी नालो आहे ई कोन, उहो सिंधी आहे। केच मकरान में रहंदा हुया। केच मकरान सिंध जो इलाइक़ो हुयो। उते पीर हुया, पीर थी विया, सॼा विया, उहा अलॻि ॻाल्हि आहे। पर ओढाणी जॾहिं हुननि जे वॾे जो नालो मियां ओढाणी हुयो त हू अरब कीअं थिया? हुनजो नालो अरबी हुजणु घुरिजे हा। हाणे मीर अली शेर खान ॿुधाए थो त हू ओढाणी नाले केच मकरान में पीरे तरीक़त हुयो, संदन वॾो ओढाणी, ऐं घणा माण्हू संदसि मौत कंदा हुया। हिन पुठियां घणो औलाद छॾियो जेको सभु ओढाणे जे लक़ब सां सॾिजनि था। ओढाणे जे नस्ल में वाध थींदी रही। घणे अरसे खां पोइ ख़ानदान में अमीर चनो, जंहिंखे चन्या बि चवे थो, चीना बि चवे थो, नाले हिकु फ़र्द पैदा थियो, जंहिंखे ॿ पुट थिया। मोहम्मद दाऊद अवल, जंहिंजो औलाद वरी पाण खे दाऊद पुट सॾाइणु लॻो, ऐं मोहम्मद महदी, जंहिं ॼाम जो लक़ब इख़्तियार कयो। हिन खे मियां इब्राहिम नाले पुटु पैदा थियो, जंहिंखे कल्होड़ो ख़ान बि सॾींदा हुया, जंहिंजे नस्ल मां ई मौजूदा कल्होड़ा आहे। इहा माना तोहफ़तुल कराम जे मुसनफ़ जी राय आहे। जॾहिं त रिचर्ड ब्रिटन हिन नज़रिए सां इतफ़ाक़ नथो करे, हू लिखे थो त कल्होड़नि जी दावा आहे त हू अब्बास रज़िया जे आलम आहिनि, पर संदन वॾा दरअसल सिंधी चना ऐं हिंदुनि मां मुस्लमान थियल हुया। जॾहिं संदन घराणो सियासी ओज खे पहुतो, तॾहिं हिननि बनी अब्बास सॾाइण जी दावा कई। पर आलमनि राय ॾिनो आहे त अरबनि बाबति संदन शुजरो जेको तुफ़तुल कलाम या ॿियनि किताबनि में ॿुधायो आहे, इंतिहाई नाक़िस आहे। उन खे सबूत ई कोन्हनि के। गुलाम रसूल महर आहे, उन कल्होड़ा दौर ते तारीख़ सिंध कल्होड़ा दौर ते किताब जा जुल्द लिखिया आहिनि। उनजे पहिरें जुल्द में हू कल्होड़नि खे अब्बासी साबित करण जी सिर त्रोड़ कोशिश हुन कई आहे। मज़हबी माण्हू हुयो, हुन हरू भरू कल्होड़नि खे सिंधी बदिरां अरब करार ॾियण जी कोशिश कई। ऐं न जेको आहे सो तारीख़ सिंध कल्होड़ा दौर में गुलाम रसूल महर 35 सुफ़ा लिखिया आहिनि सिर्फ़ु इहो साबित करण ते त कल्होड़ा अब्बासी हुया। हालांकि सूमरा, समा ऐं कल्होड़ा ख़ानदान जे बानियुनि जा नाला ऐं संदन क़बीलाई रस्मो ऐं रवाज संदन असुल सिंधी हुजण जी नाक़ाबिले तरदीद शहादत पेश कनि था, यानी सबूत ॾियनि था। मिसाल तौर भूंगर छा अरबी नालो आहे, सिंधी नालो आहे। दोदो सिंधी नालो आहे। संगार सिंधी नालो आहे। फतू सिंधी नालो आहे। चनेसर सिंधी नालो आहे। गजन सिंधी नालो आहे। कल्होड़नि जो नालो हिकिड़े जो भील आहे, भील सिंधी नालो आहे। त कीअं आख़िरकार हू कीअं अरब थिया? मोहम्मद इब्राहिम जो सिंध जो वॾो मुहक़िक़ आहे, उहो खेनि असुल सिंधी करार ॾिए थो। कल्होड़नि जो बनी अब्बास मां हुअण वारो तासुर आम तरह हुक्मरान तबक़नि तरफ़ां पैदा कयो वियो आहे त जीअं अवाम खां पाण खे बरतर साबित करे सघिजे। माना हुननि जी हुक्मरान हुआ, उन करे हू चवनि असांजी राय आहे सिंधी आहे त असां वरी अरब आहियूं, छो जो अरब वारे हुक्मरान बि रहिया सिंध जा, काबिज़ सिंध ते रहिया। इन करे कल्होड़ा अरब नस्ल मां न पर सिंध जा असलूका बाशिंदा यानी धरती धणी क़बीलो आहे। भला जेकॾहिं हू अब्बासी ख़ानदान वारा शुरात खां अब्बासी सॾाइनि, माना पहिरियां अब्बासी हुया, वरी पोइ ओचितो कल्होड़ा थी विया, वरी कल्होड़े मां वरी अब्बासी थी विया। माना हीअ टिवकड़ी कीअं थी सघे? जेकॾहिं अब्बासी हुया, अब्बास जे ख़ानदान मां हुया, अरबनि सां गॾु आया त संदन नाला बि उहे हुजनि हा, संदन ज़ात बि शुरात में उहा हुजे हा। जॾहिं हू हुक्मरान हुया त पाण खे अब्बासी सॾाइनि हा, कल्होड़नि जी हुकूमत न अचे, चवनि हा अब्बासियुनि जी हुकूमत आहे। इन करे इहे सभु मफ़रूज़ आहे
जेके आहिनि उहे तारीख़ी तौर ते ग़लति साबित थी चुका आहिनि त कलोड़ा के अरब आहिनि हू असुल निज पिज सिंधी आहिनि। अवां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदा।